अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम वमा इख्तलफ़ल्लज़ीना ऊतुल किताब इल्ला मिन बअदि मा जाअहुमुल इल्मु बग़यन बैनहुम वमन यकफ़ुर बिआयातिल्लाहि फ़इन्नल्लाहा सरीउल हिसाब। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ जे लाइ ॼण त हिकिड़ो तोहफ़ो इनाम तौर ते बयानु फरमायो हो, जो फरमायो वियो त वॾे में वॾी शाहिदी इहा आहे त बानो चवे त अल्लाह खां सवाइ कोई बि इबादत जे लाइक़ कोन्हे ऐं इन ॻाल्हि ते पको पुख़्तो थी बीहे। मलाइक बि इहा शाहिदी ॾियनि था, ज़मीन आसमान ॾिए थो, तमामु तर पैगंबर ॾियनि था, सिज चंड सितारा ॾियनि था, पखी पुखण जानवर ॾियनि था, इंसान बि चवे त शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हू। पोइ जीअं ॿुधायो वियो त जेको माण्हू न हर फ़र्ज़ निमाज़ खां पोइ इन आयत जी तिलावत कंदो, अल्लाह तबारक व तआला उन बंदे खे वॾनि इनामनि सां नवाज़ींदो, सभु गुनाह माफ़ फरमाईंदो, 70 हाजतूं पूरियूं फरमाईंदो, जन्नत में पंहिंजे ज़िमेदारीअ सां जॻह ॾींदो। त अॼोकी आयत जे अंदरि वरी अल्लाह तबारक व तआला दीन इस्लाम जे मुतालिक़ बयानु फरमायो आहे। दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ़िरका पंहिंजे पंहिंजे अक़ीदे ऐं पंहिंजे पंहिंजे तिर्ज़ ते दुनिया में जेके ईजाद कया अथनि, पंहिंजा मज़हब, पंहिंजा हथ जा ठोकियल अक़ीदा, हर हिकु चवे पियो त असां सही आहियूं, असां सही आहियूं। आख़िर कहिड़ो सही आहे? आम माण्हू कंहिंखे मञे? अल्लाह तबारक व तआला फरमायो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह तबारक व तआला वटि दीन इस्लाम ई बहितर आहे। बस अल्लाह ताला खे दीन इस्लाम पसंदि आहे। ॿी जॻह ते त अल्लाह तबारक व तआला ईअं बि फरमायो त वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। जेको न इस्लाम खां सवाइ ॿियो दीन अख़्तियार कंदो उनजो क़बूल न हूंदो। चिटा लफ़्ज़। हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सवाल पैदा थींदो आहे, दीन छा आहे, इस्लाम छा आहे? छा दीन ऐं इस्लाम में फ़र्क़ु आहे या साॻी ॻाल्हि आहे? लफ़्ज़ दीन जी माना आहे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां नबियनि सॻोरनि खे जेको तरीक़ेकार मिलियल हुजे इबादत करण जो, अल्लाह तबारक व तआला खे ॿाॾाइण जो, जेके अल्लाह ताला जे तरफ़ खां अहकाम मिलियल हुजनि, तमामु तर नबियनि खे जेके अल्लाह ताला अहकाम ॾिना आहिनि सभिनी खे दीन चइबो आहे। माना दीन इन्हनि समूरनि पैगंबरनि आदम अलैहिस्सलाम खां वठी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ताईं इहे 1.25 लाख हुकमो पेश जेके पैगंबर सॻोर आहिनि, उन्हनि खे आसमान खां जेके शरीयतूं मिलियूं, इन्हनि समूरनि शरीयतुनि जे अहकामनि खे दीन चइबो आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला हर दौर में इन दीन जे अंदरि अहकामात खे थोरो थोरो तब्दील कयो। आदम अलैहिस्सलाम खे जेके अहकामात मिलिया हा, नूह अलैहिस्सलाम ताईं कुझु तब्दील थी विया,
मूसा अलैहिस्सलाम जे दौर में वरी अञा कुछ तब्दील थी विया, ईसा अलैहिस्सलाम जे दौर में अञा कुछ तब्दील थी विया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं काफ़ी तब्दीलियूं थी वियूं। हाणे शरीयत हुनखे चइबो आहे जो हर नबीअ जे दौर में जेका अहकामनि जे तब्दील थियण खां पोइ जेको बाक़ी तरीक़ेकार बचे हिनखे शरीयत चइबो आहे। इहा शरीयत आहे। ऐं बिल्कुलु उन्हनि शरीयतुनि ते हलण वारे माण्हूअ खे वरी मुस्लमान चइबो आहे। नूह अलैहिस्सलाम बि अहिड़ी ई तरह सां लफ़्ज़ फरमायो हो, उमिरतु अन अकून मिनल मुस्लिमीन, मूंखे हुकुम आहे त मां ताबेदारनि मां मुस्लमाननि मां हुजां। इब्राहिम अलैहिस्सलाम बि अहिड़ी तरह सां अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी, रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक, रब साईं असांखे इस्लाम वारनि मां मुस्लमाननि मां ताबेदारनि मां बणाइजां। माना मालूम थिए थो त हर नबीअ जे दौर में जेके माण्हू शरई अहकामनि ते अमल करण वारा उनखे मुस्लमान चइबो। त हाणे इस्लाम जे लफ़्ज़ जी ऐं दीन जे लफ़्ज़ जी ॼण त माना गॾु गॾु आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु हीअ आहे त इस्लाम हिकु एॾो वॾो जामियो लफ़्ज़ आहे। इस्लाम जी ज़ाहिरी माना अगरि कंदासीं त हीअं थींदी त माण्हू पंहिंजो पाण खे अल्लाह ताला जे अहकामनि जे ताबेदारीअ में अल्लाह ताला जे हवाले करे छॾे, बसि इनखे चइबो मुस्लमान। इन तरीक़ेकार खे चइबो आहे इस्लाम। ऐं दीन उन्हनि शरीयतुनि जे जेके अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां नाज़िल थियल आहिनि अहकाम, उन्हनि शरीयतुनि में जेके जेके शरीयतूं मुतफ़िक़ आहिनि सभिनी खे दीन चइबो आहे। पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो असां वटि पसंदीदा तरीक़ो जेको आहे उहो इस्लाम जो आहे। इस्लाम पसंदीदा मज़हब आहे। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि क़ुरान पाक जे ज़रिए जेके अहकामात आया, तौरात जे तमामु तर अहकामनि खे क़ुरान पाक बयानु कयो, कुझु मसइला तौरात जा छॾे ॾिना। ज़बूर जे अहकामनि खे बयानु कयो, कुझु मसइलनि खे छॾियईं। इंजील जे अहकामनि खे बयानु कयईं, कुझु मसइलनि खे छॾे ॾिनई। हाणे तौरात ज़बूर इंजील टई किताब हिन क़ुरान पाक जे अंदरि बयानु थी विया। हाणे क़ुरान पाक जो जेको तरीक़ो आहे इहो इस्लामी आहे। ॿियनि शरीयतुनि में मट सट थियण खां पोइ, तब्दीली थियण खां पोइ, हाणे जेको बच्चो शरीयत मुहम्मदीअ खे क़ुरान पाक जे ज़रिए जेको उम्मत मुहम्मदीअ खे अल्लाह तबारक व तआला कानून उसूल अहकामनि जो ॾिनो, हाणे हिनखे इस्लाम चइबो आहे। हाणे हिनखे शरीयत मुहम्मदी चइबो आहे। हाणे हिन वक़्तु दुनिया में इस्लाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ताबेदारीअ सां मुंसलिक आहे। उम्मत मुहम्मदीअ जो तरीक़ो इस्लाम वारो आहे। इहे ताबेदार उम्मत मुहम्मदीअ जा माण्हू जेके ताबेदारी कंदा उनखे मुस्लमान चइबो। अल्लाह तबारक व तआला फरमायो त मूंखे इस्लाम पसंदि आहे। हाणे जेको इस्लाम खां सवाइ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो, अल्लाह ताला फरमायो फलन युक़बल मिन्हु, उनखे क़बूल न कबो। पोइ हाणे हिन आयत जे मुक़ाबले में हिकु राय मुल्हिदन पेश कई आहे, बेदीननि। चवनि था यहूदियत हुजे या नसरानियत हुजे या मजूसियत हुजे या कोई बुत परस्त हुजे, केर बि हुजे, ये सभु जो सभु न जन्नत में वञण जा हक़दार आहिनि। शर्त ई आहे त अमल रुगो उन्हनि जा चङा हुजनि, साले हुजनि। ये सभु जन्नत वेंदा, सभु हक़दार आहिनि जन्नत जा। अमल रुगो चङा हुजनि न, छो त अल्लाह खे त सभु मञनि था न, बाक़ी थोरो थोरो फ़र्क़ु आहे। अमल चङा हुजनि न त बसि जन्नत में वेंदा। हालांकि क़ुरान पाक बयानु करे छॾियो आहे त यहूदी जेके अहले किताब आहे, जिन खे तौरात मिलियो, या नसरानी ईसाई जिन खे इंजील मिलियो, क़ुरान पाक बयानु करे छॾियो आहे त क़ुरान पाक जे अचण खां पोइ तौरात ऐं ज़बूर इंजील जी काई अहमियत हाणे न आहे। हू अॼु ताईं तौरात खे चंबड़िया पिया आहिनि, हू अॼु ताईं इंजील खे चंबड़िया पिया आहिनि, ज़बूर खे चंबड़िया पिया आहिनि।
अॼु ताईं क़ुर पाक खे कोन था मञनि। ऐं क़ुर तो फरमाए त दीन इस्लाम इहो ई अल्लाह ताला खे पसंदि आहे, इन खां सवाइ ॿियो पसंदि कोन्हे। ही वरी नज़रियो पेश कनि था त सभु जन्नत में वेंदा, शर्त आहे त रुॻो अमल चङा हुजनि। हे ईअं था चवनि। हाणे इन्हनि लफ़्ज़नि जे इन दावा करण सां दीन इस्लाम जे अहमियत खे उहो ख़तमु था कनि। चवनि था सभु सही आहिनि। जेकॾहिं सभु सही आहिनि, सभु सही आहिनि त पोइ क़ुर पाक जी हीअ आयत काॾे वेंदी? इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, अल्लाह ताला खे दीन सिर्फ़ु इस्लाम पसंदि आहे। ऐं हूअ आयत काॾे वेंदी? वमन यब्तग़ि ग़ैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु, इस्लाम खां सवाइ जेकॾहिं कंहिं ॿियो दीन अख़्तियार को त क़बूल कोन्हे को। इहा आयत काॾे वेंदी? लिहाज़ा हुननि जी दावा सां क़ुर पाक जे अहकामनि खे चोड़ियो वियो आहे, मरोड़ियो वियो आहे। हालांकि इहे यहूदी ऐं नसरानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पैगंबर करे नथा मञनि। शरीयत इस्लामी जंहिंखे अल्लाह तबारक व तआला फरमायो त मूंखे दीन इस्लाम पसंदि आहे, इन इस्लामी शरीयत जो हुकुम ही आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िरी पैगंबर आहिनि, इन खां पोइ कोई पैगंबर कोन्हे। ऐं इहे ई ख़ातमुर रसूल, इहे ई इमामुल अंबिया आहिनि। इन्हनि जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत खां बाद सभिनी नबियनि पैगंबरनि जूं शरीयतूं मनसूख़, ख़तम, कलदम, ॼण हुयूं ई कोन। उन्हनि जे शरीयतुनि जा जेके अहकाम ज़रूरी हुआ क़ुर पाक में बयानु करे छॾिया। हाणे हुननि जी वैल्यू, हुननि जी अहमियत, हुननि जे नबूअत खे मञिबो, नबी सचा हा, पर उन्हनि जे शरीयत खे वठी करे अमल न कबो। अमल जे लाइ सिर्फ़ु शरीयत मोहम्मदी आहे, दीन इस्लाम क़ुर ऐं हदीस जो तरीक़ो आहे। हिननि दवाऊं अहिड़ियूं कयूं ऐं हू त मञनि ई कोन था हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे। हालांकि क़ुर पाक ख़ुदि बयानु करे छॾियो आहे त क़ुल हल यस्तवी लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून, अहले इल्म ऐं जाहिल ॿई बराबरि थी सघनि था? ॾींहुं ऐं राति बराबरि थी सघनि था? ऊंदहि ऐं रोशनी बराबरि थी सघनि था? हल तस्तवी ज़ुल्मात वल नूर, ऐं छा भला अंधो ऐं सॼो बराबरि थी सघनि था? नथा थी सघनि। त पोइ यहूदी ऐं नसरानी ऐं मुस्लमान बराबरि कीअं थी सघंदा? पोइ जो सभु जन्नत में वञनि त पोइ मुस्लमान पाबंद छो थियनि शरीयत जा? शरीयत पाबंद कयो आहे त वाह कनि न अथई, पर पंहिंजे मर्ज़ीअ ते इस्तेमालु नथई करणा। असांजी मर्ज़ीअ ते हलंदे, बुरायूं न ॿुधंदे, गाना कलाम गार गंद न ॿुधंदे, ज़बान बि अथई पर पंहिंजे मर्ज़ीअ ते इस्तेमालु न कंदे, असांजी मर्ज़ीअ ते इस्तेमालु करणी अथई। इन सां गार गंद न अथई कढणी, कूड़ न अथई ॻाल्हाइणो, बद अख़लाक़ी न अथई करणी, ज़बान सां ॻाल्हाई त मिठो, न त न ॻाल्हाइजां बसि। अखि बि अथई पर पाबंदी अथई, पंहिंजे मर्ज़ीअ ते न अथई इस्तेमालु करणी। असांजी मर्ज़ीअ ते अखि खे इस्तेमालु कजां। ग़ैर औरतुनि जी तरफ़ हर उहा शइ जेका असां मना कई आहे, न अथई ॾिसणो, परायो घर ॾे ॾिसण जो ॿियो थींदई। हाणे हथ पेर हर उज़वो ॾेई करे आज़ादी ॾेई अल्लाह तबारक व तआला पाबंदी आई आहे। पोइ जेकॾहिं न यहूदियुनि ऐं नसराननि वांगुरु शरीयत दीन इस्लाम जी आज़ादीअ सां माण्हू फॉलो कंदो वठे, पंहिंजे मर्ज़ीअ ते जीअं वणेसि तीअं कंदो वठे, जेका शइ वणेसि उनखे पसंदि करे थो, जंहिं शइ खे उनखे दीन सम्झे, जंहिंखे पसंदि न करे उनखे दीन न सम्झे छॾे ॾे, त पोइ मुस्लमान पाबंद हुजे वरी, त पोइ इहे जॾहिं बराबरि थी वञनि त पोइ फ़ाइदो कहिड़ो? जन्नत जो ॿिन्हिनि खे मिले त पोइ मुस्लमान पाबंदी छो करे? पोइ बसि आज़ादु हुजे। लिहाज़ा हुननि जी इहा दावा जेका आहे दीन इस्लाम जे अहमियत खे ख़तमु करण जे लाइ आहे, मुस्लमाननि जे नज़रिये खे विञाइण जे लाइ आहे, क़ुर पाक जे हिननि आयतुनि जे तासुर खे ॼण त हुकुम खे ख़तमु करण जे लाइ आहे। हालांकि अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त न ईअं कोन्हे। इहे यहूदी ऐं नसरानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां अदावत पिया कनि, इख़्तिलाफ़ पिया रखनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पैगंबर करे न पिया मञनि। अब छो कोन था मञियो? जॾहिं त तव्हां तौरात में पढ़ियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे समूरनि सिफ़तुनि खे, जॾहिं त तव्हां तौरात जे अंदरि पंहिंजे अखियुनि सां ॾिठी पढ़ियो आहे, पोइ उहे सिफ़तूं हुज़ूर जन में ॾिठियूं आहिनि तव्हां। पोइ जेके तव्हां मां मञे विया त मुस्लमान चइबा, पर जेके नथा मञनि, ज़िदियत था कनि, त पोइ उन्हनि खे मुस्लमान कीअं मञूं? कीअं चऊं उन्हनि खे त इस्लाम आहे? इनखे मुस्लमान न मञिबो। अल्लाह तबारक व तआला चिटनि लफ़्ज़नि में फरमायो वमख्तलफ़ अल्लज़ीना उतुल किताब इल्ला मिन बादि मा जाअहुमुल इल्मु बग़यन बैनहुम, जेके न क़ुर पाक जे इल्म अचण खां पोइ
ऐं तौरात ऐं ज़बूर जे ज़रिए उन्हनि खे इल्मु ॾिनो वियो त आख़िरी पैगंबर हिन नाले सां हूंदो, हिन ख़ानदान मां पैदा थींदो, हिन शहर हिन इलाइक़े मां ईंदो। पोइ इन वॾे इल्म खां पोइ बि, ॼाण सुञाण खां पोइ बि ज़िद्दियत जे बुनियाद ते जेके इख़्तिलाफ़ था कनि या इनकार था कनि, त पोइ वमन यकफुर बि आयात अल्लाह, ॼण त असांजो क़ुर पाक जे आयतुनि जो हिननि इनकार कयो आहे। पोइ जेको न इनकार कंदो, अल्लाह ताला फरमायो फ़इन अल्लाह सरीउल हिसाब, अल्लाह ताला हुन सां हिसाब तकिड़ो कंदो। हाणे यहूदनि ऐं नसरानियुनि जो मुस्लमाननि सां इख़्तिलाफ़ आहे छा ते? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन्हनि जी वॾे में वॾी हसद ऐं बुग़्ज़ जी साड़ जी ॻाल्हि वॾी हीअ आहे त नबी वरी आख़िरी नबी बनी इसराइल मां छो न आयो? इब्राहिम अलैहिस्सलाम जो औलाद इस्माइल अलैहिस्सलाम जो औलाद मां छो पैदा थियो? बनी इसराइल मां हुजे हा न। तमाम तर पैगंबर बनी इसराइल मां आया, आख़िरी पैगंबर बि बनी इसराइल जे क़ौम मां हुजे हा। अरब क़ौम मां छो आयो? बनी इस्माइल इब्राहिम अलैहिस्सलाम जे ख़ानदान औलाद मां छो आयो? न अचे हा। जे हाणे असां मञींदासीं हिनखे पैगंबर करे त पोइ असांजी इज़त ऐं अज़मत वैल्यू ख़तम थी वेंदी, या असांखे जेके माण्हुनि जे तरफ़ खां हदिया तोहफ़ा मिलनि था, असांखे पोप ऐं पादरी ऐं वॾो आले इल्म सम्झी करे माण्हू इज़त ॾियनि था, उहा असांजी इज़त विञाइजी वेंदी। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो वमख्तलफ़ अल्लज़ीना उतुल किताब इल्ला मिन बाद मा जाअहुमुल इल्म बग़यन बैनहुम। रुगो इख़्तिलाफ़ इन साड़ जे बुनियाद ते कनि था, ज़िद जे बुनियाद ते, त पैगंबर असां मां छो कोन थियो? हाणे अल्लाह तबारक व तआला पैगंबर बनाए त हिननि खां पुछे तव्हांजे क़ौम मां पैदा कया की न? पोइ जे हिननि जे क़ौम मां पैदा थिए त मञींदा, जे न थियो हिननि जे क़ौम मां नबी पैदा त पोइ माना इहे न मञनि। हाणे इहा अकुल जी का ॻाल्हि आहे? अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्हनि ॼण त असांजे आयतुनि जो, असांजे उसूल क़ानून जो इनकार कयो आहे। वमन यकफुर बि आयात अल्लाह फ़इन अल्लाह सरीउल हिसाब। पोइ जेको न असांजे आयतुनि जो इनकार कंदो, अल्लाह से फरमायो त उन सां असां हिसाब तकिड़ो कंदासीं। बाक़ी दीन इस्लाम पसंदि आहे। हिन वक़्तु इस्लाम उन तरीक़े जो नालो आहे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारियो आहे। हिन वक़्तु इस्लाम उन दीन जो नालो आहे जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तालीम सां असांखे हासिल थियो आहे। इन इस्लाम खां सवाइ हाणे जेको बि तरीक़ेकार हूंदो, यहूदियत जो हुजे, नसरानियत जो हुजे, बुत परस्तीअ जो हुजे, मजूसियत जो हुजे, मुल्हिदनि वारो तरीक़ो हुजे या नुजूमिन वारो तरीक़ो हुजे, सभु जो सभु अल्लाह ताला फरमाए थो इहे असां वटि क़बूल कोन्हनि। असांखे सिर्फ़ु इस्लाम क़बूल आहे, सिर्फ़ु इस्लाम। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। इन जे करे अल्लाह ताला फरमायो मूंखे इस्लाम पसंदि आहे, इस्लाम खां सवाइ कोई बि दीन मज़हब पसंदि कोन्हे को। त हाणे इन्हनि लफ़्ज़नि सां जॾहिं ख़ासि थी वियो हिकिड़ो तरीक़ेकार इस्लाम जो, त पोइ क़ुर ऐं हदीस जे ज़रिए जेको असांखे तालीम इल्म अहकामात मिलंदा उन ते ई अमल कंदासीं। हुन खां सवाइ असांजो जेकॾहिं ॿाहिरियों तरीक़ो असांजे दीन इस्लाम में असांखे भले पसंदि बि छो न हुजे, जे क़ुर हदीस सां मुतफ़िक़ आहे त ठीकु आहे, दीन आहे। जे क़ुर हदीस सां मुतफ़िक़ न आहे, भले असांखे वणे बि सही, पर त बि क़ाबिल क़बूल कोन्हे। हाणे इन ई आयत जो बयानु करण खां पोइ दुनिया जे अंदरि जेतिरा बि ग़ैर मज़हब माण्हू आहिनि, वाणिया आहिनि, बागड़ियनि के भीलनि, अंग्रेज़नि, ईसाईनि, नसरानियनि, वॾा वॾा ख़ैरात जा वॾा वॾा इदारा ख़ैराती हलाइनि था, इस्पतालूं हलाइनि था, NGOs वारा वॾो वॾो कमु कनि था। पोइ जे उन्हनि जो अक़ीदो दीन ईमान इस्लाम वारो आहे त उन्हनि जा इहे सभु अमल नेक चङायूं हिननि जूं अल्लाह ताला वटि क़बूल। पर जेकॾहिं उन्हनि जो अक़ीदो ईमान इस्लाम वारो न आहे, जेको इस्लाम ॿुधायो आहे, जेको क़ुर हदीस ॿुधायो आहे, उन्हनि जो अक़ीदो इहो कोन्हे, जेकॾहिं पंहिंजे ई ग़लति अक़ीदे ते रहिया, यहूदियत ऐं नसरानियत ते रहिया, बुत परस्तीअ ते रहिया ऐं सितारनि जी बाहि जी पूॼा कंदा रहिया ऐं नेक अमल बि कंदा रहिया, अल्लाह ताला ॼण त फरमायो इन्हनि जे नेक अमलनि जी काई बि वैल्यू कान्हे। तॾहिं त अल्लाह ताला फरमायो क़ुर पाक में फला नुक़ीमु लहुम यौमल क़ियामत वज़ना। क़यामत जे ॾींहुं असां इन्हनि जे अमलनि जो वज़न ई कोन कंदासीं, तोड़ ई न कंदासीं, छो त कम जा ई कोन्हनि। असां वक़्तु ज़ाया थोरे कंदासीं नाकारा माण्हुनि जे शयुनि खे तोड़े करे। जेको कारगर हूंदो, जंहिंजो अक़ीदो ईमान इस्लाम वारो हूंदो, उन जे अमलनि खे तोड़ींदासीं। जंहिंजो अक़ीदो ईमान इस्लाम वारो न हूंदो, चाहे केॾा बि हज़ारों अमल छो न हुजनि, उनजो वज़न ई न कंदासीं, तोड़ ई न कंदासीं बसि। छो त उहे सभु ज़ीरो जी हैसियत में, ज़ीरो जी का हैसियत ई कान्हे।
अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदर जेके ॻाल्हियूं बयान फरमायूं शायदि तव्हां असां समूरनि खे हिन जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।